Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. 23 मार्च ते थियल यौम पाकिस्तान परेड रीशेड्यूल थी वई। ISPR मौचे मौसम ख़राब हुजण ऐं बरसात सबब हाणे यौम पाकिस्तान परेड 23 मार्च बदिरां 25 मार्च ते थींदी। ब्रॉडशीट कमीशन अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ख़िलाफ़ स्विस केस वारे मामले के ॿीहर मंज़र आम ते आणे छॾियो। वज़ीर आज़म हाउस में जमा करायल रिपोर्ट में स्विस केस जो मोहर लॻल रिकॉर्ड करण जी सिफ़ारिश। ज़रियनि मूजिब ब्रॉडशीट कमीशन जी रिपोर्ट में चयो वियो आहे त स्विस केसिस जो रिकॉर्ड 12 डिप्लोमेटिक बेग ज़रिए पाकिस्तान पहुचायो वियो हो। उहो रिकॉर्ड नैब जे स्टोर रूम अंदरि रखियल आहे। नैब रिकॉर्ड खे डीसील करे जाइज़ो वठे त उन जो छा करिणो आहे। ब्रॉडशीट कंपनी के 15 लाख डॉलर की अदायगी जो रिकॉर्ड गायब करण जो इंकशाफ। नाणे वारी वज़ारत कानून ऐं अटॉर्नी जनरल ऑफिस मां फाइल चोरी थी विया। पाकिस्तानी हाई कमीशन लंडन मां अदायगी की फाइल मां दाख़िल थियल हिस्सो गायब। जस्टिस रिटायर्ड अज़मत सईद शेख की सरबराही में ब्रॉडशीट इंक्वायरी कमीशन जांच मुकम्मल करे वरिती। कमीशन पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त ग़लत शख़्स खे अदायगी पाकिस्तान सां धोखो आहे। इनखे रुगो लापरवाही करार नथो ॾेई सघिजे। ब्रॉडशीट कमीशन के समूरा तफ़सील न्याय जे दस्तावेज़ मां मिलिया। कमीशन 100 सुफ़नि ते ॿधल रिपोर्ट तैयार करे वज़ीर आज़म हाउस ते माणे छॾी। कराची में सिंध असेंबली आॾो धरणो हणी वेठल हेड मास्टरनि जो CM हाउस त मार्च। पुलिस सां चकरनि दौरान इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। केतिरा ई मुज़ाहिरीन ज़ख़्मी। पुलिस 10 खां वधीक हेड मास्टरनि खे गिरफ़्तार करे वरितो। रुकावटूं टोड़े CM हाउस पहुतल हेड मास्टरनि जी सिंध हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी मुस्तक़िल करण जो मुतालबो। शुगर मिलर्स एसोसिएशन खादिम खंड ॿाहिरां घुराइण वारे हुकूमती फ़ैसिले ते अमल खां इनकार। चेयरमैन शुगर मिल्स एसोसिएशन वापारी वज़ारत के ख़त लिखी छॾियो। ख़त में शुगर मिल्स एसोसिएशन के चेयरमैन खंड बहरान जो ज़िम्मेवार हुकूमत के करार ॾींदे चयो आहे त हिन वक़्तु शुगर मिल्स बंदि थी वियूं आहिनि। अहिड़ी सूरत हाल में ख़ाम खंड ॿाहिरां नथी घुराए सघिजे। हुकूमत के तजवीज़ ॾिनी त जून 2020 ताईं ख़ाम खंड इंपोर्ट करण जी इजाज़त ॾिनी वञे, पर हुकूमत असांजी तजवीज़ खे नज़रअंदाज करे छॾियो। हाणे 98 रुपया फ़ी किलो के हिसाब सां खंड इंपोर्ट करण मुमकिन नाहे। नैब चेयरमैन हुकूमत ते अमल दरामद न करण ते शुगर मिल्स एसोसिएशन के 25 मार्च ते तलब करे वरितो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर जो कोरोना पाबंदियुनि में वार जो फ़ैसिलो। NCOC जे सरबराह असद उमर चयो आहे त सूबाई इंतज़ामिया खे हिदायत कई आहे त कोरोना SOPs नज़रअंदाज कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वञे। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जो चवणु आहे त स्कूल बंदि करणु ॾुखियो फ़ैसिलो आहे। तालीम वारी वज़ारत जी ख़्वाहिश आहे त तालीमी इदारा खुलियल रहनि। इजलास में जाइज़ो वठंदासीं त तालीमी इदारा खुलियल रहनि या न। इलेक्शन कमीशन नाहली बाबत दरख्वास्त यूसुफ रज़ा गिलानी खां 5 अप्रैल ताईं जवाब तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन में यूसुफ रज़ा गिलानी की नाहली बाबत दरख्वास्त ॿुधणी दौरान PTI नई दरख्वास्त दाख़िल कराए छॾी। वीडियो में मौजूद PTI जे 2 MNAs खे धुर बणाइण जी इस्तदा। PTI अॻवान मलिका बुखारी कमीशन में जज़्बाती थी वई। कमीशन मेंबर खेसि ॻाल्हाइण खां रोके छॾियो। मलिका बुखारी चयो त चूंडनि में करप्शन रोकणु इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। वीडियो में मौजूद MNAs ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। कमीशन मेंबर अल्ताफ़ इब्राहिम चयो त वीडियो में कंहिंजो चेहरो वाज़े नाहे। PTI वटि सबूत आहिनि त पेश करे। सेनेट चेयरमैन सादिक सिंधराणी की कामयाबी इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज। पीपल्स पार्टी सेनेटर यूसुफ रज़ा गिलानी वकील फारूक एच नायक ज़रिए अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो पियो त यूसुफ रज़ा गिलानी के मिलियल वोट रद्द करण जो फ़ैसिलो गैर आइनी आहे। अदालत खां सादिक सिंधराणी की सेनेट चेयरमैन तौर कामयाबी जो नोटिफिकेशन कलदम करार ॾियण जी इस्तदा। अदालत पीपल्स पार्टी की दरख्वास्त 24 मार्च ते ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। धुरियुनि खे नोटिस जारी। इलेक्शन कमीशन की स्क्रूटनी कमेटी परॾेही फंडिंग केस में PTI जो रिकॉर्ड अकबर एस बाबर के ॾियण खां ॿीहर इनकार करे छॾियो।
पढ़ई फंडिंग केस से ॿुधणी दौरान स्क्रूटनी कमेटी जे सरबराह चयो त पंहिंजे ऑर्डर ते क़ाइमु आहियां त अकबर इस बाबर खे रिकॉर्ड नथो ॾेई सघिजे। दरख़्वास्त गुज़ार रिकॉर्ड वठण जे अहल नाहे। अकबर इस बाबर रोज़ानो नई दरख़्वास्त खणी ईंदो आहे। हर दरख़्वास्तूं आयूं त स्क्रूटनी कॾहिं बि मुकमल न थी सघंदी। अकबर इस बाबर वटि को नओं सबूत आहे त कमेटी आॾो पेश करे असां केस खे मुकमल करणु घुरूं था। इलेक्शन कमीशन स्क्रूटनी कमेटी जे सरबराह खां जवाब तलब कंदे ॿुधणी 30 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। पीपल्स पार्टी NPA फरियाल टालपुर मुअतली वारे फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। फरियाल टालपुर तरफ़ां सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे फ़ैसिले ख़िलाफ़ नज़रसानी अपील दाख़िल। दरख़्वास्त में फरियाल टालपुर मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त MPAs शहरी हुकूमतुनि जे मामलनि में मुदाख़लत नथा करे सघनि। कुतनि जे ॾाहण वारे केस में सखर बेंच जो फ़ैसिलो हक़ीक़तुनि ऐं क़ानून जे उतड़ आहे। सिंध हाई कोर्ट सखर कुतनि जे ॾाहण वारे केस में रतो देरो ऐं जामशोरो जे MPAs खे मुअतल करण जो हुकुम ॾिनो हो। अमरीकी सहाफ़ी डैनियल पर्ल कत्ल केस जो मुख्य जवाबदार उमर शेख कराची मां लाहौर मुंतकिल। ज़रियनि मौजिब सिंध पुलिस सिक्योरिटी ख़दशनि सबबि जवाबदार उमर शेख खे CTD हवाले करे छॾियो, जिते केस रेस्ट हाउस में रखियो वेंदो। सिंध में सिंधु दरिया जे साॼे पासे सारियाले फसल जे पोखी ते कलम 144 लागू करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह इजलास दौरान चयो आहे त सारियाले फसल लाइ रोज़ानो 16.50 mm पाणी घुरिजे। सिंधु दरिया जे साॼे पासे सारियाले फसल पोखण सबबि कपह ऐं कमनि जी पैदावार मुतासिर थी आहे। जेकॾहिं कंहिं ॿेजारो पोखियो आहे त उनखे बि ख़तमु कयो वञे। पाशी ज़राअत ऐं रेवेन्यू खाते सूधो ज़िले इंतज़ामिया खे पाबंदियुनि ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत। सिंध में कणक लहण शुरू थियण बावजूद हुकूमत के बारदानो न मिलियो। कणक ख़रीदारी शुरू करण में बाक़ी न वञी। खुराक खाते 8 ज़िलनि में वधीक 69 ख़रीदारी सेंटर्स क़ाइमु करे छॾिया, जंहिं बाद ख़रीदारी सेंटर्स जो अंक 469 थी वियो। नाब ऐं एंटी करप्शन में करप्शन केसिस खे मुंहुं ॾींदड़ फूड इंस्पेक्टर्स ऐं फूड सुपरवाइज़र्स खे सेंटर इंचार्ज मुक़ररु करण जूं तयारियूं तेज़। फिर आया था जगह देखने पर मुझे बोला था कि तुम्हारी जगह मैं बचाऊंगा। बंगले पे मैं गई थी, उधर बंगले पे मेरी इज्जत उसने ली थी, फिर भी मेरी जगह उसने नहीं बचाई थी। इंसाफ मिलियो वञे सर, मां सां एॾी ज़्यादती थियल आहे। गुड्डू में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन के नाले ते औरत सां मुबैना ज़्यादती जो इंकशाफ। ऑपरेशन मुतासिर औरत इल्ज़ाम हयो आहे त AC कश्मोर घर न रहण जो वाइदो करे पंहिंजे बंगले ते घुरायो ऐं ज़्यादती जो निशानो बणायो। उन बावजूद घर ड्राहे पट कयो पियो। AC धोखे सां मुंहिंजी लॼ लुटी। मूं SSP खे शिकायत कई पर पुलिस कार्रवाई खां इनकार करे छॾियो। AC जी घर वठी वेंदड़ गनमैन खे क्वार्टर गार्ड कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर अयास सुमरो औरत जा इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त अॻूणो टाउन चेयरमैन इसरार खोसो औरत खे मुंहुं खे कूड़ा बयान ॾियारे रहियो आहे। मधे जी भरिसां जवाबदार पंहिंजी चाची खे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। ॻोठ ताजू जो देरो में जवाबदार मुमताज़ हसनानी अब्दुल गफूर ते छुरियुनि जा वार कया। वाक़े बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पखो भरिसां ॻोठ घोघारो वटां 12 वासी नौजवान गुलशेर गारी जो लाश हथ। कराची जे गुलिस्तान जोहर ब्लॉक 13 में औरत जो घर मां लाश हथ आयो। सेवण के मदरसे में खुताबी जो पुरस्कार मौत। दादूवासी 14 वरनि जे अब्दुल करीम बबर जो लाश मिलियो। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में बदफेली जो शक ज़ाहिर। पुलिस शक जे बुनियाद ते ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि ॿुधाए पियो वञे त नीगर मदरसे जी छत तां किरी फौत थियो आहे। नीगर जे पीउ इल्ज़ाम हयो आहे त संदसि पुटु करीम बबर खे बदफेली बाद क़त्ल कयो वियो। जांच करे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे।
टंगवाणी भरसां सबज़ोई जाफरी खूनी तकरार जो शाहज़ैन खान बजारानी की सरपंची हेठ जरगो धुरियन ते मजमूई तौर 42 लाख रुपया ॾंड मुक़रर। जाफरी धुर ते नौजवान अलाउद्दीन सबज़ोई जो कत्ल साबित थियण ते 15 लाख सबज़ोई धुर मथां मोहम्मद शरीफ जाफरी जे कत्ल जो 27 लाख रुपया ॾंड मुक़रर करण जी फतवा जारी। धुरियन में 20 सालन खां ज़मीन जी मालिकी तां हलंदड़ तकरार में 2 नौजवान मारिजी चुका। छाछरे भरसां 6हें दर्जे जे शागिर्द के मुबैना बदफ़ेरी जो निशानो बणाइण बाद ऑडियो सोशल मीडिया ते वायरल करण जो इंकशाफ। शागिर्द जे वारसनि इल्ज़ाम हयो आहे त शागिर्द के स्कूल खां घर वापस ईंदे 3 जवाबदारनि यरकमाल बणाए इज्तिमाई बदफ़ेरी जो निशानो बणाइण सां गॾु ऑडियो रिकॉर्ड कई। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई। शाहपुर चाकर रूरल हेल्थ सेंटर की खराब एम्बुलेंस एक वधीक नौजवान की मौत जो कारण बणिजी वई। नौजवान अनवर अली शाह के दिल जो दौरो पवण सबब नवाबशाह रेफर किया वियो, पर रूरल हेल्थ सेंटर की एम्बुलेंस धिको ॾियण बावजूद स्टार्ट न थी। नौजवान तड़पी तड़पी फौत थी वियो। हैदराबाद के इलाके काज़िमाबाद में गुरजल्दी पुरस्कार नमूने गुम थियल नंढे कद वारे प्रोफेसर इश्तियाक अली अबड़ो जो पतो न पियो। वारसन अख़बार जो शक ज़ाहिर करे छॾियो। इश्तियाक अबड़ो के भाउ शाहिद अबड़ो जो चवणु आहे त भाउ की गुमशुदगी की रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूद पुलिस सहकार न पई करे। सखर पुलिस हथां ॾोहारी ॼणाए मारियल सिंध यूनिवर्सिटी के शागिर्द इरफान जतोई जा वारिस 24 मार्च से बयान लाइ तलब। जांच कमेटी सरबराह एडिशनल IG सखर के ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो पियो आहे त कमेटी मेंबर्स 24 मार्च से सखर पहुचंदा। धुरियन की हाज़िरी यकीनी बणाई वञे। 3 मार्च ते शागिर्द इरफान जतोई के मुक़ाबले में मारियो वियो हो। लाड़काने की खानगी अस्पताल में नारी सां मुबैना ज़्यादती केस में गिरफ्तार 3 जवाबदार अदालत में पेश। अदालत 3 जवाबदारन के 2 ॾींहनि के जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। टिकटॉक स्टार हरीम शाह ते इस्लामाबाद में मुबैना तशद्दुद 2 जवाबदारन खिलाफ केस दाख़िल कराए छॾियो। हरीम शाह केस में ॼाणायो आहे त 18 मार्च ते 2 जवाबदार फ्लैट में आया जिन केस तशद्दुद जो निशानो बणायो।